दोस्तों के माण्हू वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां को कमु शुरू कंदा आहिनि, पोइ अगरि का थोरी रुकावट अची वञे या को बोझ बार पइजी वञे त उहो कमु अध में छॾे ॾींदा आहिनि। असुल में उन्हनि माण्हुनि जी हिमत अधूरी ऐं सोच फ़िक्र अधूरो हूंदो आहे, बल्कि ईअं खणी चइजे त उन्हनि जी शख़्सियत ई अधूरी हूंदी आहे। इन तरह उन्हनि माण्हुनि जा कई अहम ऐं ज़रूरी कम अध में रुकियल ऐं रुलियल हूंदा आहिनि। पोइ उहे उन कम खे मुकमल करण लाइ मुनासिब मौक़े ऐं मुनासिब वक़्त जी तलाश में हूंदा आहिनि। न उन्हनि खे मुनासिबत मिलंदी आहे ऐं न वरी उहे कम खे मुकमल करे सघंदा आहिनि। के माण्हू वरी हिकु कम खे अध में छॾे अहिड़ो ई को ॿियो कमु शुरू करे छॾींदा आहिनि। इहा शख़्सियत जे कमाल जी कमी जी अलामत हूंदी आहे। उन्हनि दोस्तनि खे घुरिजे त पंहिंजे सभु अधूरनि कमनि जी लिस्ट ठाहिनि, पोइ उहे तरजीही बुनियाद ते पूरा करण जी कोशिशि कनि। उन्हनि कमनि जी तरतीब मुक़ररु करणु घुरिजे त तरजीही बुनियाद ते अवल ही कमु करिणो आहे, पोइ ही। पोइ लख सुस्तियुनि ऐं रुकावटुनि जे बावजूदु अल्लाह ते भरोसो रखंदे अवल अधूरनि कमनि खे मुकमल करणु घुरिजे। इन तरह माण्हू हिकु वॾे ज़हनी कशमकश ऐं ज़हनी दबाव खां बि बची पवंदो ऐं कम बि मुकमल थी पवंदा।